वापारी मरकज़ मुराद मेमन शहर में गुज़िरियल राति 3 वॻे उस्मानिया प्लाज़ा हाजी अब्दुल करीम पाड़े में यूनियन काउंसिल मुराद मेमन जे सेक्रेटरी अब्दुल जलील मेमन जे रिश्तेदार वापारी जावेद मेमन जे घर में 6 हथियारबंदनि घर जा ताला तोड़े अंदर दाख़िल थी विया। घर में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि खे जाॻाए यरगमाल बणाए घर में रखियल सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। उन सिलसिले में यूनियन काउंसिल मुराद मेमन जे सेक्रेटरी अब्दुल जलील मेमन साफ़िन खे ॿुधायो त चोरनि जी घर में दाख़िल थियण वक़्तु मौक़ो मिलण ते मुंहिंजी भेणीवे घर धणी जावेद मेमन असांखे फ़ोन ते इतलाह कई त असांजे घर में चोर दाख़िल थिया आहिनि, मदद कई वञे, जंहिं ते असां पुलिस मददगार 15 ते इतलाह कई ऐं फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुतासीं। उन वक़्तु हथियारबंदनि घर में मौजूदु हुआ। असां हथे ख़ाली उन्हनि जो मुक़ाबिलो न थी करे सघियासीं। इंतज़ार बावजूदि पुलिस मदद लाइ न पहुती। उन दौरान फ़ौरी मौक़े जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया। पुलिस जी नाअहली सबबि इलाइक़े वासियुनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। हिन चयो त मेन रोड ते घर महफ़ूज़ न आहिनि, असांजा नंग लताड़िया विया आहिनि। होॾां जावेद मेमन जी मुदियत में मुराद मेमन ॻोठ जे थाणे ते 6 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो आहे।